हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां तव्हांखे टॉप 10 सीरीज़ जे एपिसोड नंबर 2 में दुनिया जे टॉप 10 वॾनि मुल्कनि बाबति मालूमात ॾींदासीं। त पोइ इहा वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तों, नंबर 10 ते आहे अल जज़ीरा। अल जज़ीरा जी कुल एराज़ी 23,81,741 चौरस किलोमीटर आहे। अल जज़ीरा अफ्रीका ऐं अरब दुनिया में सभ खां वॾो मुल्क आहे। नंबर 9 ते आहे असां वटि कज़ाकिस्तान, जंहिंजी कुल एराज़ी 27,24,900 किलोमीटर चौरस आहे। कज़ाकिस्तान दुनिया जो सभ खां वॾो लैंड लॉक्ड मुल्क आहे। नंबर 8 अर्जेंटीना। हीउ मुल्क लॻभॻि 27,81,400 चौरस किलोमीटरनि जी कुल एराज़ी सां ही दुनिया जो 8हों नंबर वॾो मुल्क आहे। नंबर 7 ते आहे इंडिया। इंडिया जी एराज़ी लॻभॻि 32,87,263 चौरस किलोमीटर आहे। हीउ मुल्क पंहिंजी तारीख़ ऐं तरक़ी याफ़्ता माशियत सबबि मशहूरु आहे। नंबर 6 ते आहे ऑस्ट्रेलिया। इन मुल्क जी एराज़ी लॻभॻि 76,92,124 चौरस किलोमीटर आहे। ऑस्ट्रेलिया मुनफ़रिद निज़ारनि झंगली जैवत सबबि मशहूरु आहे। नंबर 5 ते आहे ब्राज़ील। इन मुल्क जी कुल एराज़ी 85,14,877 चौरस किलोमीटर आहे। हीउ ॾखिण अमरीकी मुल्क एमाज़ोन जंगल, ख़ूबसूरत साहिल ऐं शानदार सक़ाफ़त हुजण जे करे मशहूरु आहे। नंबर 4 ते आहे अमरीका, जंहिंजी कुल एराज़ी 93,72,610 चौरस किलोमीटर आहे। इन मुल्क जी फ़ौज दुनिया जे टॉप 10 ताक़तवर मुल्कनि मां नंबर 1 ते आहे। नंबर 3 ते आहे चीन, जंहिंजी कुल एराज़ी लॻभॻि 97,06,961 चौरस किलोमीटर आहे। अज़ीम दीवार ऐं कुदरती हुसन जे करे हीउ मुल्क दुनिया में मशहूरु आहे। नंबर 2 ते आहे कैनेडा। तक़रीबन 99,84,670 चौरस किलोमीटरनि जी कुल एराज़ी सां हीउ मुल्क दुनिया जो ॿियो नंबर वॾो मुल्क आहे। ऐं आख़िरकार नंबर 1 ते आहे रूस, जंहिंजी कुल एराज़ी 1,70,89,242 चौरस किलोमीटर आहे। साइबेरिया जे बयाबाननि ऐं ख़ूबसूरत जबलनि जे करे ही दुनिया में मशहूरु आहे। रूस दुनिया जो सभ खां वॾो मुल्क आहे, जेको 2 खंडनि में पखिड़ियल आहे। दोस्तों, उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन ते ज़रूरु दॿाइजो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। त पोइ असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।